ओके जी, अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, कीअं आहियो तव्हां सभु? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ुशबाश हूंदो, पंहिंजनि सां गॾु हूंदो, पंहिंजनि प्यारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे बि जो ख़ुशि जो आबाद जो, मुंहिंजो प्यार मोहबत दुआऊं हमेशह तव्हां सां गॾु हूंदियूं आहिनि। उम्मीद आहे त अॼोको ॾींहुं तव्हांजो ज़बरदस्त तरीक़े सां गुज़रियो हूंदो। ऐं असांजे प्रोग्राम जो नालो आहे लाइफ स्टाइल सीज़न 2। इन प्रोग्राम में असां घुराईंदा आहियूं तव्हांजी पसंदि जा महिमान, उहे शख़्सियतूं, उहे महिमान जंहिंसां तव्हां मिलणु चाहींदा आहियो, जंहिंसां तव्हां ॻाल्हाइणु चाहींदा आहियो, ऐं जंहिंजा तव्हां परिस्तार हूंदा आहियो। तव्हां चाहींदा आहियो त उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में असांखे ख़बर हुजे, त उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में कीअं स्ट्रगल कई या कीअं उहे वधा पंहिंजी ज़िंदगी में। सो उन्हनि जी लाइफ सां रिलेटेड जेके ॻाल्हियूं असां तव्हां सां गॾु शेयर कंदा आहियूं। लाइव प्रोग्राम आहे त तव्हां लाइव कॉल्स बि कंदा आहियो ऐं पंहिंजे पसंदि जा महिमाननि सां ॻाल्हाईंदा बि आहियो। हमेशह कोशिशि रहंदी आहे असांजे डायरेक्टर साहब जी त उहे अहिड़ा महिमान प्रोग्राम में घुराइनि जंहिंसां तव्हां मिलणु चाहींदा आहियो, जेके माशाल्लाह थोरा डिफरेंट हुजनि, जंहिंजो कमु मयारी हुजे, जंहिंजो कमु सुठो हुजे। कमु त हर कोई कंदो आहे, पर मयारी कमु कोई कंदो आहे। सो कोशिशि रहंदी आहे जेके जंहिंजो कमु मयारी आहे, माशाल्लाह ज़बरदस्त कमु आहे, जेके पंहिंजी इन फील्ड सां सुठे नमूने ऐं सिंसियरिटी सां वर्क कनि पिया, सुठो कमु पिया कनि, उन्हनि खे असां पंहिंजे प्रोग्राम में चवंदा आहियूं वेलकम। सो उम्मीद आहे त असांजो जेको सकाफ़ती ॾिहाड़ो बि गुज़री चुको आहे, त उहो बि तव्हां सभिनी जो बहितरीन तरीक़े सां गुज़रियो हूंदो। सिंध टीवी जी लाइव ट्रांसमिशन तव्हां ॾिठी हूंदी। पूरो हफ़्तो असां सभिनी जी कोशिशि रही त असांजी सकाफ़त सां रिलेटेड जेतिरियूं बि ॻाल्हियूं सभु तव्हां सां शेयर कयूं, डिफरेंट प्रोग्राम्स कयासीं। यकीनन तव्हां उहे बि ॾिठा हूंदा, तव्हां इंजॉय कयो हूंदो। सो अॼु के प्रोग्राम में तव्हां सभिनीनि खे चऊं था वेलकम। महिमान असां सां गॾु मौजूदु हूंदा, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उन्हनि जी ज़िंदगी जे बारे में उन्हनि खां पुछंदासीं। सो सभिनीनि खे पंहिंजे प्रोग्राम में सभिनीनि खां पहिरियां जेको आहे मां चवणु चाहींदमि त हूअं असां वटि 2 हूंदा हुया, पर हींअर असां 3 करे घुरायूं था ताकी ॻाल्हि ॿोल घणी थिए ऐं घणा महिमान अचनि, ताकी तव्हां इंजॉय कयो। छो जो प्रोग्राम तव्हांजो आहे, तव्हांजे लाइ कंदा आहियूं असां। सो सभिनीनि खां पहिरियां जेके तमामु सुठा मॉडल असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि, तमामु सुठा एक्टर बि आहिनि, तमामु सुठा डायरेक्टर बि आहिनि। उन्हनि हिते सिंधी मीडिया में वर्क कयो आहे, उर्दू मीडिया साइड ते बि उहे कमु पिया कनि, तमामु सुठे तरीक़े सां सुठे अंदाज़ सां उहे कमु पिया कनि ऐं डायरेक्शन बि उन्हनि जी हले पई। सो तमामु सुठा डायरेक्टर बि आहिनि, त उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदासीं ऐं पोइ उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि पंहिंजी ज़िंदगी जी शुरूआति कीअं कई। सो असां सां गॾु मौजूदु आहिनि सभिनीनि खां पहिरियां तमामु सुठा डायरेक्टर साहब ज़ुहैब लतीफ़, हाँ नियाज़ी साहब, अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? प्रोग्राम में तव्हांखे वेलकम था चऊं प्लीज़। अच्छा, ॿी जेका तमामु सुठी मॉडल असां सां गॾु मौजूदु आहे, माशाल्लाह लुकिंग वाइज़ ॾाढी प्यारी आहे ऐं कमु उन्हनि तमामु सुठो कयो, तमामु सुठी, तमामु ख़ूबसूरत मॉडल, तमामु टैलेंटेड मॉडल असां सां गॾु कुनैन फातिमा मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? ठीक है प्लीज़। अच्छा, ॿिया जेके तमामु सुठा सिंगर असां सां गॾु मौजूदु आहिनि, छो जो तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे ऐं म्यूज़िक लवर त असां सभई आहियूं। त जेतर प्रोग्राम में मौसीक़ी न हुजे, गाना न हुजनि, तेतर असांजो जेको प्रोग्राम हूंदो उहो अणपूरो हूंदो आहे। सो असां हर सुठे सिंगर खे असां पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदा आहियूं। अॼु जेका शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहे, माशाल्लाह तमामु सुठो उन्हनि कमु कयो आहे ऐं तमामु सुठे लेवल ते उन्हनि वर्क कयो आहे। सो उन्हनि खे जॾहिं मां घुराईंदमि, उन्हनि खां जॾहिं मां पुछंदमि, उहो पाण ई पंहिंजे सुठे नमूने सां ॿुधाईंदा त उन्हनि किथे 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 कमु कयो। सो भगत भूरालाल साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि, प्लीज़। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? प्लीज़। हाँ, तव्हां सभिनीनि खे प्रोग्राम में चऊं था भलीकार। तमामु घणी ख़ुशी थी तव्हां सभिनीनि खे हिते ॾिसी करे। ऐं मां व्यूअर्स खे इहा ॻाल्हि बि ॿुधाईंदी हलां त जेके अॼोका महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि, उहे कोई हैदराबाद मां आया आहिनि ऐं कोई उमरकोट मां आया आहिनि। सो इहे 2 जेके असांजा तमामु सुठा महिमान आहिनि, इहे हैदराबाद मां हिते तशरीफ़ खणी आहिनि स्पेशली असांजे शो लाइ। ऐं इहे साहब जेके असांजा सिंगर आहिनि, माशाल्लाह तमामु सुठा, इहे उमरकोट में स्पेशली असांजे शो में आहिनि। सो थैंक यू सो मच, तव्हां सभिनीनि जी वॾी वॾी महिरबानी। तव्हां असां सां गॾु सिंधी में ॻाल्हाईंदव ऐं कुनैन फातिमा असां सां गॾु उर्दू में ॻाल्हाईंदी ऐं इहे बि असां सां सिंधी में ॻाल्हाईंदा। ठीकु आहे जी, छो जो असांजी कोशिशि तव्हां सभिनी खे मां ॿुधाई आहे त न्यू टैलेंट्स खे बि असां हिते मौक़ो ॾींदा आहियूं। सभु जेतिरा बि असांजा टैलेंटेड माण्हू आहिनि, असांजी सिंध टीवी जो प्लेटफॉर्म ऐं असांजे हिन शो जो प्लेटफॉर्म आहे, तव्हां सभिनीनि जे लाइ खुलियल आहे। कीअं आहियो? ठीकु ठाक आहियो? फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो? ठीकु ठाक आहियो? अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, तव्हां उर्दू या आहियो या सिंधी ॻाल्हाइण ईंदी आहे? बेसिकली आऊं पठान आहियां। अच्छा, पठान। ऐं सिंध में रहंदा आहियूं ऐं सिंधी न ॻाल्हायूं त पोइ मज़ो न ईंदो। अच्छा, ऐं हुजे त सिंध टीवी जो शो हुजे त सिंधी ॻाल्हाइणो न हुजे त बाक़ी थोरी घणी जेकी ग़लती थी वेंदी उहो असांजा व्यूअर्स माफ़ करे छॾींदा असांखे। न, तव्हांजो एक्सेंट ईअं लॻे थो तव्हां प्रॉपर सिंधी आहियो ऐं पश्तो खे सिंधी ॻाल्हाइण वॾो मुश्किल लॻंदो आहे, पर तव्हां ॻाल्हायो था। कोशिशि कयूं। माशाल्लाह, ज़बरदस्त अंदाज़। कुनैन, आप कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक, आप बताएं? मैं बिल्कुल ठीक ठाक, माशाल्लाह बहुत प्यारी लग रही हैं। जी, आप भी बहुत प्यारी लग रही हैं। थैंक यू सो मच। तव्हां ठीक ठाक आहियो? तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में वेलकम था चऊं। माशाल्लाह एॾे परे खां तव्हां आया आहियो। कीअं रहियो तव्हांजो सफ़र उमरकोट खां कराची ताईं जो? अच्छा 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 अच्छा, हाँ ज़ाहिर आहे, वो वेझो मतलब आहे त सॼो उन परे साइड।
अच्छा 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 तमामु आराम सां हलिया आहिनि, थधी हवाऊं लॻनि थियूं। थधी हवाएं बि लॻनि माशाल्लाह तव्हांजो इहो जेको गेटअप आहे इहो बि तमामु बहितरीनु हा आहे हीउ सूफ़ियाणो आहे, सूफ़ियाणो बिल्कुलु जी इहो कलर इहो तव्हांजो अंदाज़ जेको आहे सो अॼु के प्रोग्राम में तव्हांजा गाना ॿुधंदासीं ऐं प्रॉपर तरीक़े सां इंजॉय कंदासीं असां ज़ुहैब तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां माशाल्लाह तमामु सुठा डायरेक्टर बि आहियो ऐं मॉडल बि आहियो इन खां अलावा एक्टिंग बि कंदा आहियो तव्हां जी हाँ बिल्कुलु बेसिकली मुंहिंजी शुरूआत जेकी थी आहे उहो नेक्स्ट लेवल एंटरटेनमेंट सां थी आहे अच्छा ऐं एज़ अ असिस्टेंट डायरेक्टर आउं जॉइन कयो ठीकु आहे ऐं हाणे मां पाण डायरेक्शन कयां पियो डायरेक्शन कयो पहिरीं असिस्टेंट डायरेक्टर हुयो पोइ एसोसिएट डायरेक्टर हुयो हाणे मतिलबु जेको तॉन्जो मेन फोकस आहे वो डायरेक्शन डायरेक्शन है मुझे ठीक है जी ज़बरदस्त तमाम सुठी गाल है अच्छा कुनैन फातिमा आप मुझे बताइए कि आप मॉडल भी हैं होस्ट भी हैं एक्टिंग भी करती हैं जी एक्टिंग में मेरा ज़्यादा फोकस है। ज़्यादा फोकस आपका एक्टिंग साइड पर है सो मॉडलिंग और एक्टिंग और होस्टिंग किए हुए आपको कितना टाइम हो गया है अभी तकरीबन 1 साल हुआ होगा और वैसे भी मैं सीख रही हूँ अभी काफ़ी लर्निंग प्रोसेस में हूँ बाकी ये कि एक्टिंग की है मैंने स्टार्ट मैंने हैदराबाद से ही लिया था और पहला जो मेरा शूट हुआ था वो मटियारी में हुआ था बिल्किस उर्फ बिट्टो वो हीरा मानी जो थी वो लीड पर थी उस वक्त और जो दूसरा शूट था वो भी हैदराबाद में ही हुआ था तो वो था बिखरे मोती और नीलम मुनीर जो वो लीड पर थी यासिर नवाज तो फिर अभी मैं हैदराबाद में सर क्या नाम है ज़ोई लतीफ़ नियाज़ी के पास ही मतलब हैदराबाद एक्टिंग एकेडमी में पछतावा सीरीज़ कर रही हूँ तो तीन स्टोरीज जो हैं वो मैंने की हैं 2 पॉजिटिव थे और उसके बाद अभी एक नेगेटिव था बहुत ही एनर्जेटिक मेरा फेवरेट है अच्छा जी तो वो वाला वो हमने किया था अभी इंशाल्लाह अभी सीख रही हूँ इंशाल्लाह होस्टिंग की तरफ भी इसी तरह सारी जिंदगी सीखता रहता है और सीखना भी चाहिए कभी भी इंसान अगर अपने आप को बोलेगा कि नहीं मैं परफेक्ट हूँ तो वो फिर कभी भी आगे बढ़ नहीं सकता सो तव्हां सभिनीनि खां पहिरियां त इहो ॿुधायो छो जो मूं तव्हांजी इलाही तारीफ़ ॿुधी आहे सो तव्हां जेको आहे इलाही कोक साइड ते बि तव्हां कमु कयो कोक स्टूडियो में तव्हां ॻायो आहे कोक स्टूडियो में माना असांजे सेफ समय जो मूंखे वठी वियो उते ॻायोसीं गानो ॻायोसीं हा 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 कहिड़ो गानो तव्हां ॻायो इहो राणा तो बि न रात तो पोइ थोरो ॻाए ॿुधायो असांखे छो जो प्रोग्राम जो स्टार्ट आहे मां चाहींदी आहियां त मौसीक़ी सां जेकॾहिं प्रोग्राम स्टार्ट थिए त एनर्जेटिक प्रोग्राम थी वेंदो आहे सो उहो जेको कोक स्टूडियो में तव्हां गानो ॻायो उहो तव्हां असांखे हींअर ॻाए ॿुधायो सेफ साहब ॻायो पोयां मूं बि ॻायो अच्छा बेत ॿिया पढ़ियासीं अच्छा 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 ॿुधायो बिल्कुलु बिस्मिल्लाह कयो राणे वठूं राणे वठूं रात नौनिया पोआइयो लदी सू लतीफ़ चए दातर कनूदात हाण कान पुछे तो दात आया से अगे बया आवो रणा चंदन चारा आवो रणा इहो चयो तमाम बेहतरीन ऐं तव्हांखे अॻिते बि असां गाना ॿुधंदा हलंदासीं अच्छा अब मैं आपसे तव्हां खां पुछणु चाहींदमि त तव्हां जेको आहे जॾहिं स्टार्टिंग तव्हां किथां वरिती हुई मॉडलिंग खां वरिती हुई मॉडलिंग आउं न कई आहे कॾहिं बि न कई आहे तव्हां डायरेक्शन खां वरितो आहे एक्टिंग करियर मुंहिंजो हुयो बेसिकली आउं सर्टिफाइड आहे नेशनल अकेडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स सां ठीकु आहे पोइ वरी एक्टिंग स्टार्ट कई मां नेक्स्ट लेवल एंटरटेनमेंट ऐं जियो जा ॿ टे सीरियल केतिरो टाइम थी वियो आहे तव्हांखे हिन फील्ड में 2015 खां पोइ आउं स्टार्ट कई 15 खां पोइ तव्हां आया आहियो पोइ वरी एक्टिंग जो शौक़ु त हुयो पर डायरेक्टर जा हुनजा वधीक हुयो डायरेक्टर जी जेकी ले आहे उहा तव्हांखे पाण ख़बर हूंदी तव्हां चैनल सां तालुक़ सॼा आर्टिस्ट उन्हनि जे हुन ते हूंदा आहिनि अंडर कंट्रोल बिल्कुलु जी हा डायरेक्शन जो मज़ो पंहिंजो आहे बिल्कुलु डायरेक्शन जो पंहिंजो मज़ो आहे हाणे कोशिशि कयां थो इंशाल्लाह अल्लाह साईं ख़ैर कंदो सीरियल पंहिंजी हिकिड़ी स्टार्ट कई आहे पछतावा सीरीज़ पंहिंजी ऐं इंशाल्लाह हाणे चैनल सां कंहिं सां कॉन्ट्रैक्ट थी वेंदो त इंशाल्लाह सुठो कमु थी वेंदो बिल्कुलु जी बिल्कुलु सो तव्हां जेको आहे डायरेक्शन सिखी बि जी हा ऐं मुंहिंजो बेसिकली तव्हां सम्झो त उस्ताद आहे शाहिद शफ़ात वॾो डायरेक्टर ऐं हुमायूं सईद जी समीना हुमायूं सईद जी प्रोडक्शन सां स्टार्ट कयो नेक्स्ट लेवल एंटरटेनमेंट ऐं वॾो शुक्रगुज़ार आहियां उनजो बि पंहिंजे उस्ताद जो उन सेखारियो ऐं माशाल्लाह हाणे घटि टाइम में आउं डायरेक्टर थी वियो ज़बरदस्त ऐं इंशाल्लाह अॻिते बि तव्हां कमु कंदो ऐं जेकॾहिं तव्हांखे शौक़ु आहे त इंसान शौक़ जे लाइ
सिखी भी सघे थो ऐं सिखी भी वेंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि हिन में त इंसान खे जेको हुन में स्ट्रगल बि करणु खपे, सिंसियरिटी हुते हुजणु खपे, महिनत हुजणु खपे। सिर्फ़ु इहो न आहे त शौक़ु आहे मां वञा थो ऐं कयां थो त मां डायरेक्टर थी वेंदुमि, हुन में इलाही महिनत करणी पवंदी आहे, इलाही शयुनि खे असांखे मैनेज करणो पवंदो आहे। डायरेक्शन आसान न आहे, डायरेक्शन आसान हुजे त हर माण्हू डायरेक्टर हुजे। डायरेक्शन जेतिरो मुश्किल कमु मूंखे नथो लॻे कोई ॿियो कमु हूंदो, इलाही मुश्किल कमु हूंदो आहे, हर शइ ॾिसणी पवंदी आहे, आर्टिस्ट हे हो सॼियूं शयूं, वरी हुन खां पोइ सेट खे कीअं मैनेज करणो आहे, किथां कहिड़ो शॉट वठणो आहे, उनजा अजीब हुनजी हिकिड़ी स्टोरी हूंदी आहे त पहिरियां मिड शॉट, वरी सेकंड शॉट, वरी सोलो, वरी मास्टर, मतिलबु इलाही टफ वर्क आहे। हिकु ॿ चकर मुंहिंजो बि शौक़ु थियो त मतिलबु डायरेक्टर माण्हू छो न थिए, छो जो सॼा आर्टिस्ट तव्हांजे अंडर हूंदा आहिनि, पूरी दुनिया तव्हांखे मतिलबु कंहिं बि आर्टिस्ट खे तव्हां कॉल करे घुराए सघो था। पर जॾहिं मां डायरेक्टर्स खे ॾिठो मां चयो यार एॾो मुश्किल कमु, मां छो परे भॼे न कमु कान था। फीमेल डायरेक्टर्स आहिनि वॾी, सानिया सईद डायरेक्टर आहे, रुबीना अशरफ डायरेक्टर आहे, वॾा डायरेक्टर आहिनि फीमेल डायरेक्टर। पर जंहिंजे अंदर महिनत करण जी ताक़त हुजे, डायरेक्शन जहिड़ी महिनत, उहा वॾी महिनत आहे। मतिलबु एक्टिंग करणु, मॉडलिंग करणु आहे टफ, लेकिन एतिरो टफ ना है। सो असां से गॾु माशाल्लाह कुनैन फातिमा, आपका नाम भी बहुत प्यारा है माशाल्लाह। अच्छा कुनैन, आपको 1 साल हुआ है ना काम करते हुए, और माशाल्लाह इतना ज़्यादा आपने काम कर लिया, तो सबसे पहले आपने एक्टिंग से स्टार्ट लिया था आपने, एक्सपीरियंस कैसा रहा आपका? बहुत ही अच्छा रहा, और मुझे लगता है कि अभी जितना मैं सीख रही हूँ ना, और जितना मैं इधर ज़ुएब भाई की एकेडमी में मैं कर रही हूँ, तो मुझे लगता है कि मैं यहाँ में ज़्यादा इंजॉय करती हूँ। अच्छा। और एक प्लेटफॉर्म है, बहुत अच्छा प्लेटफॉर्म है, मैं तो कहती हूँ कि सबको आना चाहिए, और इतना अच्छा प्लेटफॉर्म है कि आप सीखते हैं, और बिल्कुल भी ऐसा फील नहीं होता कि ना आप मतलब लगता है ना कि हम क्या नाम है सॉरी, जब हम जाते हैं शूट्स वगैरह पे तो हमें लगता है कि नहीं डायरेक्टर पता नहीं कैसा होगा एनवायरनमेंट वहाँ का, बिल्कुल भी नहीं, बहुत ही फ्रेंडली माहौल है, बहुत अच्छे। एक तो आपकी मजा आता है, जो आपका को आर्टिस्ट है उसके साथ आपकी केमिस्ट्री मैच होनी चाहिए, डायरेक्टर के साथ होनी चाहिए, तो आपको बिल्कुल फैमिली की तरह अगर आप रहोगे तो आपका काम नेचुरल निकल कर आएगा। अगर और ऐसा ही है कि टैलेंटेड लोग ही ऊपर आते हैं। अब टैलेंट है, मेहनत है, ना बहुत से ऐसे लोग होते हैं, या बहुत से ऐसे एक्ट्रेसेस आती हैं या एक्टर्स आते हैं कि हमें एक्टर बनना है, एक्ट्रेस बनना है, लेकिन टैलेंट नहीं होता तो इस तरह के लोग फिल्टर होके साइड हो जाते हैं, वही आगे बढ़ते हैं जो बाकी मेहनत करते हैं, जो टैलेंट उनका होता है। तो यहाँ मेरा एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा, और मुझे बहुत मज़ा आता है। मज़ा आना भी चाहिए। और मैं यही कहती हूँ कि जिस सेट पर आप काम करना जाते हो ना, तो वहाँ पे एक माहौल बना कर रखो, एक फैमिली वाला माहौल बना कर रखो। कुछ आर्टिस्ट ऐसे आते हैं जो समझते हैं कि मतलब हम ही एक आर्टिस्ट हैं, उन आर्टिस्ट की वजह से पूरे सेट का माहौल ख़राब हो जाता है, ना आपस में केमिस्ट्री बन पाती है, ना कोई हमारी अच्छी अंडरस्टैंडिंग होती है, ना हम फिर सीन वैसा दे पाते हैं। तो एक अच्छे और कामयाब आर्टिस्ट की निशानी ये भी है कि वो अपने सेट पर इन्वायरमेंट अच्छा बना कर रखता है सबका। सो असां सां गॾु जेको आहे भगत भूरालाल भी मौजूद आहिनि। तव्हां जेको आहे सो असां चाहींदासीं तव्हांजे हुजण जो भरपूर फ़ाइदो असां खणूं ऐं तव्हांजा गाना असां ॿुधूं, छो जो गाना सभिनीनि खे पसंदि आहिनि। असांजा सॼा तव्हांजो स्पेशली तव्हांजो इहो गेटअप ॾिसी त जेतिरा बि सिंधवासी ॾिसनि था उहे एक्साइटेड हूंदा त हाणे असां हिन जो गानो ॿुधण था चाहियूं। सो तव्हां असांखे को ख़ूबसूरत गानो ॿुधायो ताकी वरी पोइ असां प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं। लतीफ़ सरकार जी भाई। हाँ ठीक है जी, ओके जी, म्यूजिक।
जुतियूं हथन में अला जोगिना जुतियूं हथन में अला ज़बरदस्त माशाल्लाह तमाम बेहतरीन तव्हांखे गाने जे बारे में पुछंदासीं त शायरी कंहिंजी हुई छा सभु कुझु तव्हां खां पुछंदासीं पर फ़िलहाल प्रोग्राम में टाइम थी वियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मोटो त ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो लाइफ स्टाइल सीज़न 2 वेलकम बैक व्यूवर्स प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चऊं था भलीकार महिमान सां गॾु मौजूद आहिनि कचहरी भली पई ऐं लास्ट तव्हां गानो ॿुधो यकीनन तव्हां सभिनीनि खे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां त सभिनीनि खां पहिरियां ॿुधायो जेको तव्हांजो इहो सूफ़ी अंदाज़ आहे तव्हां कॾहिं खां शुरूआत कई ॻाइण जी असीं नंढा हुआसीं जन माल चालींदा हुआसीं अच्छा माल माना मेहूं बकरियूं चालींदा हुआसीं उन टाइम में माना असांजे ॻोठ में भगत हूंदा हुआ अच्छा वो भजन गाईंदा तंबूर ते अच्छा 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 असां ई माना उन शौक़ु कयो भजन ॻाइण लाइ पहिरीं शुरूआत में
भजन गाईंदा भक्ति में हुन सां गॾु भक्तनि सां गॾु माना टली वॼाईंदा हुआसीं दिलो वॼाईंदा हुआसीं पोइ ईअं कंदे वरी तंबूरो वॼाइण सिखियासीं पोइ भजन ॻाइण सिखियासीं ईअं इश्क हो असांखे माना पोइ काठी जो यकतारो ठाहियो ऐं तार ॿधियो माल चारींदा हुआसीं माना उहो असांजे ॻोठ चमड़ो घुगड़ी आहे उते हिकिड़ा वाणियुनि जो पुराणो शहर अच्छा उते वॾा दड़ा आहिनि पोइ दड़नि ते वेही माना माल अंबनि जे छां ते माना वॾा अंब हूंदा उते बीह रहंदा उते विहारे माल खे असां वरी माना यकतारो काठी जो ठाहे पोइ अच्छा 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 लतीफ़ जी वायु पढ़ंदा हुआसीं मोहन भगत साहब असां वटि ईंदा हुआ हिते जबरदस्त तव्हांजी ॻाल्हि खे बि कंटिन्यू कंदासीं कॉल आहे असां सां गॾु अस्सलाम वालेकुम अदा बिल्कुलु ठीकु ठाक कहिड़े किथां कॉल कई आहे अच्छा टीवी जो वॉल्यूम प्लीज म्यूट कयो तव्हां टीवी जो वॉल्यूम बंद आहे बिल्कुलु बंद आहे हाँ बिल्कुलु बंद आहे गानो तव्हां ॿुधो कीअं लॻो तव्हांखे अभी तमामु सुठो गानो लॻो माशाअल्लाह सूफ़ी का रागी आहे ऐं माशाअल्लाह सुठो गायो ऐं असांजी फरमाइश आहे जी पंहिंजो लतीफ़ सरकार जो को सुठो गानो ॿुधाए असांखे लतीफ़ सरकार जो गानो तव्हांखे हींअर ई त असां ॿुधायो आहे वरी ॿुधायूं था चलो जी ठीकु आहे भगत भूरालाल साहब सां ॻाल्हाईंदो तव्हां जी जी ॻाल्हाइण चाहींदो सिंगर साहब सां तव्हां जी जी हा बिल्कुलु ॻाल्हाइण चाहींदासीं बिल्कुलु ॻाल्हाइण चाहींदासीं ॻाल्हायो हेलो साईं साईं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हक़ मौजूद साईं कहिड़ो हाल आहे ख़ुशि आहियो सर साईं असांखे हक़ मौजूद जो को गानो सुठो को ॿुधायो जेको त मतिलबु हा साईं सुराम कली में लतीफ़ सरकार जी वाई ॿुधायूं था सुराम कली में लतीफ़ सरकार जी वाई तव्हांखे ॿुधाईंदासीं हा ठीकु आहे महिरबानी साईं महिरबानी साईं महिरबानी साईं ओके अदा थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिल था थैंक यू सो मच फॉर कॉलिंग अच्छा तो आप बड़ा गौर से सुनने की कोशिश करेंगे ये क्या बोल रहे हैं क्या नहीं, मेरे को समझ आ रहा है सिंधी थोड़ी बहुत समझ आ जाती है, थोड़ी बहुत समझ आ जाती है। वैसे तो हैदराबाद में तो रहते ही सिंधी, कराची में तो थोड़े मिक्स लोग होते हैं, उर्दू पंजाबी पठान सब ना, हैदराबाद में तो रहते ही सिंधी हैं। तो तुम्हें नहीं आई सिंधी इतनी ज्यादा बोलना है? असल में ना मैं कोशिश करती थी कि मुझे सिंधी आ जाए ना, और मेरी जितनी भी फ्रेंड सर्कल मेरा जितना भी था सारा सिंधी ही था, क्योंकि हैदराबाद में है सिंधी। तो मेरी जितनी फ्रेंड्स थी सब सिंधी, अभी भी मेरे उनसे कांटेक्ट है, तो हम लोग फोन पे बातें करते थे, वो मुझे सिंधी सिखाती थी। तो मैं तुम्हें कॉल करूंगी फिर हम सिंधी में बातें करेंगे ना, ठीक है। तो इसलिए मैं मेरी फ्रेंड जब बातें करी होती थी ना, मैं बीच में खड़ी हुई उनको सुनती रहती थी, उनकी बोल के आ रही है भी सुन रही थी। तो मैं कोशिश करती हूँ कि समझ सकूँ ना, तो अब समझ तो लेती हूँ, अब थोड़ा थोड़ा बोलने में ना मुझे मुश्किल होती है, बस इतना ज़्यादा तुझे नाला चाहे ऐसे स्टार्ट लेते, हाँ ऐसे स्टार्ट लेते, और मुझे एक ही वर्ड सिखाती थी। इंटरेस्ट मैंने बहुत लिया, लेकिन ना वही ना, तो कि वैसे बोलती रहती फ्रेंड्स के साथ ज्यादा तो फिर अच्छा हो जाता, लेकिन छोड़ दिया बीच में। हाँ ज़ुहैब तहां ॿुधायो त तहां बेसिकली किथां जा आहियो? बेसिकली मियां वाली ईसा खैल, असां बेसिकली पहाड़नि जा आहियूं, पहाड़नि जा असांजो ॻोठ पहाड़नि जे विच में आहे। अच्छा ईसा खैल, ठीकु आहे। ऐं अतौला ईसा खैल बि तव्हां ॿुधो हूंदो, अतौला ईसा खैल बि कज़न आहे मुंहिंजो, ऐं बाक़ी वॾो गुलकार आहे, तव्हांखे ख़बर हूंदी। ईसा खैल जा आहियूं बेसिकली असां। अच्छा हा, हिते रहंदा हैदराबाद आहियूं। केतिरो टाइम थियो तव्हां हैदराबाद? मुंहिंजी पैदाइश बेसिकली हैदराबाद जी आहे, हैदराबाद जी, ऐं सिंधी दोस्त आहिनि, सिंधी ॿोली सां मुहबत आहे, सिंधी कल्चर सां मुहबत आहे, त सिंधी ॻाल्हाइण सिखी आहे, ऐं कोशिशि कंदा आहियूं सुठी ॻाल्हायूं। सुठी था ॻाल्हायो, हिकिड़ो वर्ड बि जेको हुजे न तव्हांजो मतिलबु ग़लति वियो हुजे, अहिड़ो कोई वर्ड न आहे, तव्हां परफेक्ट सिंधी पिया ॻाल्हायो, ऐं इहा असां सिंधियुनि लाइ प्राउड जी ॻाल्हि आहे, त मतिलबु कंहिं ॿी लैंग्वेज जा पर्सन हिते अची करे सिंधी में ॻाल्हाइनि था, ऐं बिल्कुलु सही सिंधी था ॻाल्हाइनि, त इहा तमामु सुठी ॻाल्हि है। मेरे ख्याल से फिर मुझे अब सिंधी भी सीख लेनी चाहिए, जो भाई सीख लेनी चाहिए, सीख लेनी चाहिए, रह रही हो, ठीक है। अगर आप जहाँ पर रह रहे हो ना, आपको वो लैंग्वेज आनी चाहिए सबसे पहले, और सिंध का जो बिल्कुल पक्का सिंधियों का जो शहर है हैदराबाद, वहाँ पर रह रही हो, फिर तो आनी चाहिए। So, वैसे तुम्हारी मदर टंग क्या है? एक मिनट कॉल है। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो, कॉल डिस्कनेक्ट हुई है, नेटवर्क इशू थी हमारी। वैसे लैंग्वेज क्या है? जैसे यूसुफजई है, यूसुफजई पठान जी, यूसुफजई अच्छा, तो तुम भी पठान हो? ओके 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 ओके, ठीक है, फिर तुम्हारे लिए थोड़ा मुश्किल होगा, क्योंकि मैंने कहा था वैसे बलोच जो होते हैं वो सिंधी बोल लेते हैं, उर्दू भी थोड़ा बहुत बोल लेते हैं, लेकिन पश्तो तो बहुत मतलब वो है, उनके लिए थोड़ा मुश्किल होता होगा। और हो कहाँ से बेसिकली? हैदराबाद से ही हैं। अच्छा, वहीं से गाँव
नहीं, कोई गाँव नहीं, यहीं पर ये सारे रिश्तेदार सब हैदराबाद यहीं में हैं, हैं। हैदराबाद ठीक है, ये बहुत अच्छी बात है। तव्हां तो ॿुधाए सॼो त तव्हां जिथां जा आहियो, माशाल्लाह तव्हां खां बि गाना ॿुधंदा रहंदासीं। अच्छा, वैसे तुम्हें कुनैन सिंगिंग का शौक है? शौक था नहीं, लेकिन अब हो रहा है। हो रहा है, ऐसा होता है जब हम लाइव शोज में जाते ना, तो हमारे सामने सिंगर्स होते हैं, वो जिस तरीके से गा रहे होते हैं, क्योंकि सारी चीजें हमारे सामने लाइव हो रही होती है, म्यूजिक हर चीज, तो फिर वो शौक जागता है एक तरफ से। तो ये शौक पैदा करना चाहिए, फिर उस पर कोशिश भी करनी चाहिए, फिर लक पर डिपेंड करता है कि आप हो जाए। तव्हां जो कॾहिं शौक थियो सिंगिंग ते? न थियो? तव्हां जो हिकिड़ो ई शौक आहे डायरेक्शन। ऐं माण्हू हिकिड़ो ई शोबो सिलेक्ट करे, हिकिड़ो ई शोबो, पोइ माण्हू कामयाब थी वेंदो। हा, पर जेको तव्हांजो शौक़ आहे न, उन में त मां चवंदमि ॿिए कंहिं कम जी गुंजाइश ई न आहे। इन ते तव्हां जेतिरो फोकस कंदो ओतिरो घटि आहे। हाणे मॉडलिंग एक्टिंग त माण्हू इहे मिक्स तॾहिं कंदा आहिनि छो जो ई सेम वर्क आहिनि, मॉडलिंग बि सेम आहे, एक्टिंग बि सेम आहे। ठीकु आहे, अगरि होस्टिंग कयो त हुन में सिर्फ़ु तव्हांखे ॻाल्हाइणो आहे, जेको टेक्निकल वर्क आहे उहो डायरेक्शन आहे, सो उहो तव्हां कयो पिया त इहो इलाही टफ वर्क आहे। तव्हां हिन ते ई फोकस कयो, फोकस हिन ते ई आहे मुंहिंजो। तव्हांजो हिते ई हुजे। अच्छा, तुमने कभी सॉन्ग्स वगैरह में मॉडलिंग की कुनैन? जी, मैंने सिंधी सॉन्ग किया था ना, मेहंदी का एक सॉन्ग किया था, और वो वावा मेहंदी। वावा मेहंदी? जी जी, तकरीबन 1 साल हो गया ना, 1 साल। डायरेक्टर मुझे ख्याल में शेजोर देतो है। ओके। और नजम जो है वो सिंगर है। नजम बहुत प्यारा सॉन्ग है, मुझे बहुत अच्छा लगता है। मैंने एक ही किया, मेरा एक्सपीरियंस बहुत अच्छा रहा, मुझे बहुत मजा आया। ओके जी, कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। कॉल डिस्कनेक्ट थी वई, नेटवर्क इशू थी सके तो, सो तव्हां ॿीहर कॉल करे सघो था। नंबर स्क्रीन ते हली रहियो, महिमाननि सां ॻाल्हाए सघो था। ऐं अहिड़ी जॻह ते कॉल कजो जिथे तव्हांजो नेटवर्क प्रॉपर अचे, ऐं जॾहिं कॉल कयो त टीवी जो वॉल्यूम म्यूट करे ॻाल्हाइजो, छो जो तव्हांजी कॉल ॾाढी मुश्किलनि सां लॻंदी आहे त तव्हां कोशिशि कंदा कयो ॻाल्हाईंदा कयो। जेकॾहिं तव्हांजे टीवी जो वॉल्यूम खुलियल हूंदो त डायरेक्टर साहब जेके आहिनि असांजा तव्हांजी कॉल डिस्कनेक्ट करे छॾंदा। महिमान तमामु सुठा सुठा मौजूद आहिनि, डिफरेंट ॻाल्हियूं तव्हांखे ख़बर पवंदियूं त कीअं 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 सॼियूं शयूं थींदियूं। सो आप बता रही थी कि आपने एक सिंधी सॉन्ग किया, एक्सपीरियंस आपका अच्छा रहा? बहुत अच्छा रहा, बहुत ज्यादा, मुझे बहुत ज्यादा मजा आया था, क्योंकि वो एक मेहंदी का सॉन्ग था। हाँ, तो उसके अंदर हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाजी, क्या हाल है? खुश खैर अमन करार? दादा ठीक ठाक। केरी किथा कॉल किया है? हाँ, तवाने बाजी फोन कया, ॾाढो सुठी फकीर जबरदस्त ॿुधायो। सूफी गानो तव्हांखे ज़ाहिर मूं चयो त सूफी वेठा आहिनि माशाल्लाह, जेको बि ॾिसंदड़ हूंदो उहो चवंदो त असां गानो ॿुधूं, सो बिल्कुलु तव्हांखे सूफी गानो ॿुधाईंदासीं। लतीफ़ सरकार जो ऐं महिमाननि खे बि असां भलीकार कयूं था जेके आहिनि एतिरा। महिरबानी अदा, वॾी महिरबानी। लतीफ़ सरकार सां ॻाल्हायो तव्हां, उहे माशाल्लाह जेके आहिनि तमामु सुठा डायरेक्टर आहिनि, ॻाल्हायो उन्हनि सां। सर अदा छा हाल आहे भाई? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक? साईं ख़ुशि वञा, ख़ैर तबियत सही आहे सर? सर फर्स्ट क्लास माशाल्लाह सर, वॾी महिरबानी, तव्हां ॿुधो था असांखे। अल्लाह ख़ुशि कंदो रब, सही तव्हांखे ॾिसी असांजी ॾाढी दिलि ख़ुशि थी। असां सां गॾु लतीफ़ सरकार जा शाइर वेठा आहिनि, हुन सां ॻाल्हायूं पिया, ॿुधूं पिया, उनखे वॾा मज़ो अचे पियो। सही ज़बरदस्त प्रोग्राम आहे, अल्लाह जी महिरबानी, ॾाढो सुकून अची वियो असांखे। असांखे बि फ़क़ीर करे छॾियो हिन साहब। भगत भूरालाल साहब सां ॻाल्हाईंदो तव्हां? हेलो, हा जी 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 बाजी, ॻाल्हायो इन्हनि सां। फकीर सोना, अस्सलाम वालेकुम, या अली मदद हुकुम मौजूद? सदा मौजूद, मौला अली मदद। साईं कहिड़ो हाल आहे? ख़ुशि आहियो साईं? साईं मां नौकर ख़ादिम सर, तव्हांजा ज़बरदस्त आवाज़ ॿुधी ॾाढो सुकून अची वियो। हा बसि फ़क़ीरी हाल जहिड़ो साईं लतीफ़ सरकारी भाई ॿुधाईंदा आहिनि, लतीफ़ जा फ़क़ीर आहियूं। रखंदो तव्हांजे आवाज़ में अञा बि रब साईं तौफ़ीक़ फरमाईंदो। जी जी, आशीर्वाद। अञा तव्हांखे ज़बरदस्त ख़ूबसूरत गाना असां ॿुधाइण वारा आहियूं, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग जी। सो गानो ॿुधूं सर हीअं? ओके, सो गाना था ॿुधूं, छो जो कॉलर्स जी फरमाइश आहे त गाना ॿुधणा आहिनि असांखे, ऐं माशाल्लाह तमामु सुठो तव्हां ॻायो पिया। सो प्लीज़ म्यूज़िक। जे भाई त जोगी थी, जे भाई त जोगी थी, तू रले खणी न रुल। जे भाई त जोगी थी, तू रले खणी न रुल। वेड़े विच विचूत में तू हेकड़ाई जो हुल। आई तो यमुल पिली चोपे नारन खां। ओ
मड़ियो मांग वसाए व्या जोगीड़ा जड़ लाए व्या मड़ियो मांग वसाए व्या जोगीड़ा जड़ लाए व्या जोगीड़ा जड़ लाए व्या सामीड़ा जड़ लाए व्या मड़ियो मांग वसाए व्या जोगीड़ा जड़ लाए व्या मड़ियो मांग वसाए व्या जोगीड़ा जड़ लाए व्या पंध पुछाए व्या जोगीड़ा जड़ लाए व्या पूरब पंध पुछाए व्या जोगीड़ा जड़ लाए व्या जोगीड़ा जड़ लाए व्या तामीड़ा जड़ लाए व्या मड़ियो मांग वसाए व्या जोगीड़ा जड़ लाए व्या मड़ियो मांग वसाए व्या जोगीड़ा जड़ लाए व्या जबरदस्त, तमाम बेहतरीन।
ब्रेक खां पोइ वापसि जॾहिं ईंदासीं त हिननि जी तारीफ़ बयां कंदासीं त कहिड़ो सुठो हुननि माशाल्लाह ॻायो, कहिड़ी लैंग्वेज में ॻायो। सो फ़िलहाल प्रोग्राम में टाइम थी वियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, त मुंडा ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो लाइफ स्टाइल सीज़न 2। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं ख़ुशामदीद। प्रोग्राम में मेहमान सां गॾु मौजूद आहिनि, गाना तमामु बहितरीन हींअर हली रहिया आहिनि। लास्ट गानो बि जेको तव्हां ॿुधो यकीनन तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं तव्हां इंजॉय बि कयो हूंदो। तमामु सुठा सिंगर जेके असां सां गॾु मौजूद आहिनि। लास्ट जेको तव्हां गानो ॻायो हींअर उहो कहिड़ी लैंग्वेज में हुयो? इहो माना असां हूं आहियूं माना आहियूं सिंधी, पर असांजी मादरी ज़बान आहे कोलकी। कोलकी? हा, असीं माना कोल्ही आहियूं। गुजराती इन खे असां गुजराती में ॻाल्हाईंदा आहियूं। घर गुजराती में ॻाल्हाईंदा आहियूं? गुजराती चओ त सिंध में हर ॿोलियूं हलनि थियूं, मारवाड़ी ढाटकी सभु माना हलंदियूं आहिनि। त असां हिकु कोलकी ॿोली नंगर पारकर जी असांजी आहे। नंगर पारकर ऐं रूपले कोली में आऊं पाण ज़ाती आहियां कोल्ही। कोल्ही आहियो? जी हा, कोल्ही आहे। ठीक आहे। पोइ इहो ये असांजा माना गीत गाईंदा आहिनि गुजराती। आखड़ली का राती रे टिलड़ी शेर ओरनी, इन जी तिर्त में वो लतीफ़ सरकार जी भाई लतीफ़ हिंगला जी विया हुआ जोगिन सामिन सां गॾु। त इहे वरी असां माना धुन वर असां पाण ठाहे इन में लतीफ़ जी भाई गाईसीं। वाह वाह, ज़बरदस्त। सुरराम कली में मड़ियूं मांग वसाया जोगिड़ा जला बि हू त हलिया हिंगला जे वारा की न वरन। अच्छा, तव्हां शायरी कंदा आहियो पाण? न, पाण शायरी न, असीं लतीफ़ सरकार, भुला शाह, कबीर, मीराबाई, सचल इन खे गाईंदा आहियूं। इन्हनि खे गाईंदा आहियो? ठीक आहे जी, ज़बरदस्त, माशाल्लाह, तमामु बहितरीन। अच्छा, तव्हांजे घरां कोई हुयो सिंगर? सिंगर मुंहिंजो वालिद साहब हुआ। अच्छा, तव्हांजो वालिद साहब मुंहिंजो भजन गाईंदा हुआ तंबूरे ते, ऐं बि तंबूरे ते गाईंदो हुउसि। उन्हनि जो छा नालो हुयो? भगत धनारम। भगत धनारम, जी हा। ठीक आहे। पोइ बि इन्हनि जो बि अंदाज़ इहो ई हुयो? हा, इहो सुफियानो भजन गाईंदा हुआ। सुफियाना कलाम वायूं कोन पढ़ंदा हुआ, भजन गाईंदा कबीर जा, मीरा जा, इन्हनि जा भजन गाईंदा। पोइ असांजे ॻोठनि में माना जेको भगत साहब हुआ, मंघाराम हुआ, भूरो भगत हिकिड़ो ॿियो असांजे हुते मुंहिंजो उस्ताद हो, ऐं हसन भगत तमामु सुठी वायूं ॿिया पढ़ंदा। मोहन भगत जेको मिठी खां उहो उनजो रूहानी माना शागिर्द आहे, मुंहिंजा उस्ताद हुआ उहो। अच्छा, रूहानी ऐं माना उनजे वायूं ॿुधण लाइ तमामु माना। ऐं पोइ असांजी जेको सूफ़ी जेको फ़क़ीर आहिनि, ईसा फ़क़ीर मुर्शद आहे असांजो, जेको गेड़ू पारायो मूंखे। अच्छा अच्छा अच्छा, ज़िक्र फ़िक्र हुननि जो ॾिनल भगत बि आहिनि असांजा जेको पहिरियों। मतिलबु तव्हांजे जेके उस्ताद आहिनि तव्हां जिथे तव्हां रहंदा आहियो सभु उते ई आहिनि? जी हा, जी हा, सभु उते रहंदा आहिनि। हा, ऐं शेरो शायरी बि जंहिंमें तव्हां हा कनि पिया, सूफ़ियानी शायरियूं बि कंदा आहियूं। हा हा जी हा, पर अंदाज़े में असां लतीफ़ खे गाईंदा आहियूं वधीक। अच्छा, कबीर लतीफ़ गाना सुनना। अच्छा, वो गुनगुनाए ॿुधायो, वो जेको सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो, उहो मिड़ी तव्हां थोरो गुनगुनाए वठो, पोइ वरी तव्हां ॾे ट्रैक ॾींदासीं। सूफ़ी जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ी जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, सूफ़ी जे सोज़ साज़ खे सम्झण त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झण त ॾुखियो आहे। ज़बरदस्त, माशाल्लाह माशाल्लाह, तमामु बहितरीन। ऐं इहा शायरी बि तमामु बहितरीन आहे। जेकॾहिं इहो तव्हां वटि हुजे हा न ट्रैक, त इहो ज़रूरु ॿुधूं असां। पर चलो, तव्हांजा ॿिया ट्रैक्स जेके आहिनि माशाल्लाह उहे बि तमामु सुठा सुठा सेलेक्ट थियल आहिनि। सो तव्हां ॿुधायो मूंखे ज़ुएब, तव्हांखे चलो शेरो शायरी ॿुधण जो शौक़ु आहे? शेरो शायरी जो एतिरो शौक़ु त न आहे, हाणे मां हिन सां त ॿाहिरि निकिरां पहिरीं। अच्छा, बाक़ी शौक़ु त आहे, सम्झ में घटि ईंदी आहे। अच्छा, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, नंगर पार्कर जी तव्हां ॻाल्हि कई न, नंगर पार्कर ऐं वियासीं दोस्तनि सां गॾु, हुते रामा पीर जो मंदिर आहे। रामा पीर जे मंदिर में हिकिड़ो माण्हू वेंदो आहे, हुते गानो ॻाईंदो आहे, अखियुनि सां अंधो आहे, अंधो आहे न, समझ में कुझु कोन आयो मूंखे। बाक़ी ऐं वे उते उनखे ॿुधियो, उनखे ख़र्ची भी ॾिनी आहे। बहरहाल हुन पाण में वो कहते हैं ना कि मुझे अपने अंदर समेट लिया उसने। हां, बिल्कुल। यार हेडो सुठो गाइंदो, उनन जो अंदाज़ खूबसूरती कलाम एडी शे। लाल साईं जो हुजे या शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हुजे, माण्हू उनजे
अंदाज में गुम थी इंदो अंदाज हो इन मा थे पियो जेके गायन था ऐं तहां जे तरीके सां गौर सां ॿुधो था त इन मां इहो अंदाज़ो थिए थो त मतलब तहां खे जेका सूफ़ी शायरी इलाही पसंद आहे छो जो तहां जो जेको कम आहे वो उर्दू साइड ते आहे उन जे बावजूद तहां सूफ़ीज़म खे लाइक था कयो ठीक आहे आयो तहां पठान सिंधी के तहां वधीक तहां जी लैंग्वेज माशाल्लाह सुठे तरीके सां तहां ॻाल्हाए पियो त मतलब तहां थोड़ी डिफरेंट शख्सियत आहियो मतलब ॾिसण में कुछ ॿिया आहियो सूफीज़म पसंद है बेसिकली हाँ अच्छा तुम बताओ तुम्हें सूफीज़म ये जो हम गाने सुन रहे हैं सूफी सॉन्ग्स ये पसंद है या वो पॉप रॉक वाले जो सॉन्ग्स होते हैं इसी टाइप के पसंद है इसी टाइप के तुम्हें मुझे ऐसी ही चीज़ें अट्रैक्ट करती हैं और वही यही वाली बात के समझ इतना ना भी आए लेकिन ना एंजॉय करते हैं अच्छा लगता है सुनकर उनका जो गाने का एक अंदाज होता है सुकून होता है तो बस जो चीज़ सुकून दे ना वो इसी तरह की है सूफी टाइप बस अल्लाह वाली ऐसी ठीक है क्योंकि ये ना दिल इसकी जो शायरी होती है ना बहुत स्ट्रांग होती है फजूल शायरी नहीं होती है उस शायरी के पीछे कोई मतलब होता है कोई रीज़न होता है तो अगर जब हम वो सुनते हैं और फिर गाने वाले का अंदाज होना चाहिए तो फिर उसके बाद तो जाहिर इंसान को सुकून मिलेगा ही और खुद एक इंसान के अंदर भी कोई गहराई होती है ना तो इंसान वहाँ पहुँच जाता है तो अभी तुम थोड़ी देर पे पहुंची हुई थी वहाँ पे वहाँ पे पहुंची तो मुझे बहुत अच्छा लग रहा था तहां जा माशाल्लाह गाइण जो अंदाज़ मेहमाननि खे भी तमामु वणे पियो मिड़ई पिया गायो मैं ॾाढो सुठो पिया गायो तहां जो गेटअप माशाल्लाह अच्छा तहां चयो त तहां जेको आहे बचपन खां ई मतलब ॻाईंदा आहियो तव्हांखे शौक़ु आहे बचपन खां तव्हां मट वट वॼाईंदा हुयो पोइ प्रोफेशनली जेके तव्हां पंहिंजा एल्बम्स ठाहिया ऐं जेके तव्हां स्क्रीन ते आयो उहो कॾहिं खां आया आहियो तव्हां माना पहिरियों मुंहिंजी नाज़ कंपनी में वाइन जेके भॼन जी थी ॿ किस्तूं अच्छा तव्हांजी इते ई ॻाल्हि खे मां कंटिन्यू ॿीहर कंदमि पर फ़िलहाल व्यूअर्स असांजे प्रोग्राम में टाइम थी वियो हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो त मोटा त ब्रेक खां पोइ ॾिसंदा हो लाइफस्टाइल सीज़न 2 ओनली ऑन सन टीवी वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ऐं महिमान सां गॾु मौजूदु आहिनि कचहरी असांजी जारी सारी आहे सो सभिनीनि खां पहिरियां मां वेंदमि ज़ुहेब ॾे सो ज़ुहेब तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां चयो त तव्हांजो हैदराबाद वारी साइड ते इंस्टीट्यूट पिया त इन सभिनीनि शयुनि खे तव्हां कीअं पिया हलायो कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि खे तव्हांखे करिणो पियो तव्हांजा स्टूडेंट्स तव्हांजो वर्क सभु शयूं जेकॾहिं तव्हां बयानु करे छॾियो असांजे व्यूअर्स जे अॻियां त ख़बर पइजी वेंदी त तव्हांजा केतिरा कम हली रहिया आहिनि हींअर बेसिकली मैं तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद एक्टिंग अकेडमी जे नाले ते मुंहिंजी अकेडमी आहे हैदराबाद में ऐं माशाल्लाह मुंहिंजा आर्टिस्ट तयारु थियनि पिया ऐं एक्टिंग में कमु कनि पिया जियो ते ARY ते डिफरेंट चैनल्स आहिनि ऐं माशाल्लाह सुठे नमूने सां कमु करनि पिया टैलेंटेड आहिनि ऐं गट्स आहिनि एक्टिंग जा हिकिड़ी मिसाल मां तव्हांखे ॾियां कोन्हनि फातिमा माशाल्लाह बिकरे मोती सां स्टार्ट कई ऐं पछतावा सीरीज़ में हीरोइन हुई ऐं इंशाल्लाह हाणे हिन जो टीवी जो बि प्रोग्राम थी वियो इन टीवी ते ऑफर्स आयूं आहिनि बाक़ी घणा एक्टर्स आहिनि शबीर मुराद शहजाद लियाकत ऐं आशिक अली बेस्ट एक्टर्स आहिनि ऐं कमु करनि पिया तव्हांजा अहिड़ा स्टूडेंट्स आहिनि जेके हींअर पाकिस्तानी मेन प्रोजेक्ट्स ते कमु कनि पिया मेगा प्रोजेक्ट्स सहूलियत उनखे इहो आहे त मां पाण नेक्स्ट लेवल एंटरटेनमेंट में आहियां त कास्टिंग जे हवाले सां उनखे प्रॉब्लम न थींदी ऐं सुञाण आहे तक़रीबन हर किथे जिथे सिंध टीवी ते सुञाण आहे त हेल्प थी वेंदी कंहिं ॿी चैनल ते सुञाण आहे त हेल्प थी वेंदी त बाक़ी टैलेंट ऐं पाण पहिरीं ॾिसंदो आहियां एबिलिटी हुजे क़ाबिलियत हूंदी त तव्हांखे कमु मिलंदो हाणे तव्हांजी जीअं हीअ बि स्टूडेंट आहे ठीकु आहे इन जे अंदरि तव्हांखे छा तव्हांखे सिखाइण जी शुरू में ज़रूरत पई शुरू में त इन ते वॾी महिनत कई मां स्टार्टिंग में त थोरो कॉन्फिडेंस जी कमी हुई एक्सेंट जी कमी हुई हाणे हिन ते महिनत थी पई बाक़ी रीडिंग सेशन हूंदो आहे उर्दू तलफ़ुज़ बेस्ट थी वञे त पोइ एक्टिंग माण्हू कीअं करे एक्टिंग जे लाइ सभिनी खां पहिरीं त असांजो उर्दू तलफ़ुज़ बहितरीनु हुजे एक्टर पोइ थींदो माण्हू ठीकु आहे छो जो एक्टिंग वारी जेका ॾात हूंदी आहे उहा इंसान जे अंदरि बचपन खां ई हूंदी आहे जेको इंसान एक्टर आहे उहो करे वेंदो आहे ठीकु आहे जंहिंजे अंदरि इहा शइ आहे कुदरती पर उनखे कंहिं तरीक़े सां परफॉर्म थो करे कंहिं लैंग्वेज में कीअं थो करे हाणे जेकॾहिं पश्तो लैंग्वेज आहिनि त एक्टिंग त हिननि खे ईंदी पर उर्दू में उहो कीअं कनि उहो तव्हां हिननि खे सम्झाईंदा आहियो बिल्कुलु एक्टिंग प्रोफेशनल एक्टिंग जहिड़ी हूंदी आहे न हुनमें वॾी महिनत थियणु खपे वॾी महिनत हाणे जीअं तव्हां ब्रेक खां पहिरियां मूंखे ॿुधायो पाण डायरेक्ट एज अ डायरेक्टर ॾिसंदो आहियां ऐं कंहिंजो ऑडिशन वठां हुनजी उर्दू सुठी न हुजे
केतिरी भी एक्टिंग सुठी करे उर्दू सुठी न हूंदी तलफ़ुज़ सही न हूंदा ख़ैरियत आहे ऐं गद्दार आहे ई वर्ड्स आहिनि न उहो असां पाण सही न ॻाल्हाईंदा आहियूं त एक्टर में ई शइ ईंदी त हू एक्टर सुठो थी वेंदो जीअं ख़ैरियत खे ख़ैरियत चवंदा आहिनि बिल्कुलु बिल्कुलु गद्दार खे गद्दार चवंदा आहिनि तलफ़ुज़ मां तलफ़ुज़ जो वर्ड यूज़ थो कयां तलफ़ुज़ माना कि एक्टिंग सुठी थींदी ई तलफ़ुज़ आहे इन सां मूंखे मतिलबु अंदाज़ो थिए पियो त तव्हां मतिलबु केॾे प्रॉपर तरीक़े सां कमु खणी हलियो पिया त सिर्फ़ु इहो न आहे त मां डायरेक्टर आहियां त बसि मूंखे कमु करणो आहे तव्हां इहो था ॾिसो त मतिलबु जेको मां कमु कयां त उहो केतिरी परफेक्शन सां थो थिए उन में जेका बि शइ थी उहो मां केतिरे परफेक्ट तरीक़े सां करायां त जीअं तव्हां ब्रेक खां पहिरियां मूंखे ॿुधायो त तव्हां जेको आहे न तव्हांजो फोकस रहंदो आहे त जेके हैदराबाद में तव्हां रहो था त हैदराबाद जा ई मां टैलेंट खणा जंहिं ते मां वर्क कयां हैदराबाद जा टैलेंट बेसिकली एक्टिंग एकेडमी अच्छा मां तव्हांजी ॻाल्हि खे ताईं कंटिन्यू कयां थी कॉल आहे इससे गॾु अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू मुंहिंजी हाल आहे खुशाइवदी मां दा बिल्कुलु ठीक ठाक तव्हां केरु ऐं किथां कॉल कई आहे जी अभी मीर मोहम्मद मुगेरी फिराम दुबई शरीफ कीअं आहियो ठीक ठाक आहियो अभी तमाम जबरदस्त खुश लगा पिया आहियो सर्दी तमाम जबरदस्त दुबई में हींअर भी बारिश हले पियो अॼु तव्हां ॾियो हाल अहवाल हेॾे पाकिस्तान जो पाकिस्तान में सब खैर खैरियत लगी पई आहे माशाल्लाह सॼो मौसम ज़बरदस्त यारे जो मौसम हली रहियो आहे ख़ूबसूरत अंदाज़ में असां इन मौसम खे इंजॉय पिया कयूं ऐं अॼोका असांजा महिमान तमामु सुठा सुठा आया आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं पिया कचहरी कयूं पिया माशाल्लाह तव्हां असांखे दुबई मां कॉल कई आहे सो तमामु ॻाल्हि त असां महिमाननि खे पंहिंजे दिलि सां भलीकार वेलकम था चऊं असांजे प्रोग्राम ते आया असां ते एहसान कया आया असांजे लाइफ स्टाइल सीज़न 2 में हमेशह ईअं मुस्कुराईंदा रहनि गुलनि वांगुरु डायरेक्टर सलीम जान गेस्ट अहिड़ो घुराईंदो आहे माना किथां न किथां जो गेस्ट माना खुशबू वांगुरु गुलनि वांगुरु घुराईंदो आहे वाह जी वाह बिल्कुलु इन में कोई शक न आहे नो डाउट उन्हनि जी हमेशह इहा ई कोशिशि रहंदी आहे मां पंहिंजे इंटरव्यू में बि इहो ई चवंदी आहियां जॾहिं मां तारीफ़ कराईंदी आहियां प्रोग्राम जो मां इहो ई चवंदी आहियां त डायरेक्टर साहब जीअं असांजा जेके सलीम रिंजान साहब आहिनि उन्हनि जी कोशिशि रहंदी आहे त सुठे मां सुठो टैलेंट असां पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं कोई मयारी टैलेंट असां पंहिंजे प्रोग्राम में घुरायूं जेके स्क्रीन ते अचनि त वाकई लॻे त हा यार आर्टिस्ट आहे महिमान सां बि ॻाल्हाईंदासीं अवल अदी सां ॻाल्हाईंदासीं अदी सां बि ॻाल्हायो सभिनीनि खां ॻाल्हाईंदासीं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम हाल आहे भाउ ख़ुशि आहियो तबियत सही आहे वांजो कीअं आहियो फर्स्ट क्लास अदा तव्हां ठीक ठाक आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह पाक जा महिरबानी करम रब्बिल आलमीन जा तव्हां पंहिंजो हाल हवाले वक़्तु ज़िंदगी कीअं थो गुज़रे वक़्तु कीअं हाल चाल अथव शुक्र अल्हम्दुलिल्लाह वॾी महिरबानी तव्हां दुबई सां कॉल कई अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे सिंध टीवी असांजो शान आहे सिंध सकाफ़त जे हिसाब सां हर शइ सां जेको असां पंहिंजे देश खां ॿाहिरि आहियूं पंहिंजे जेको देश खे विसारे नथा सघूं पंहिंजे देश सां आमे सामे अव्हांखे ॾिसूं था सम्झी असां पंहिंजे देश में महसूस कंदा आहियूं बिल्कुल जी बिल्कुल माशाल्लाह जबरदस्त कुनैन फातिमा सा अस्सलाम वालेकुम बाजी वालेकुम सलाम क्या हाल है कैसे हो बाजी आप ठीक हो अल्हम्दुलिल्लाह मैं ठीक हूँ आप सुनाओ आप कैसे हो अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक हैं आपको हमारी रिक्वेस्ट है कि थोड़ा आप सिंधी सीखिएगा तो आपको अच्छा लगेगा सिंधी जो जबान है ना मीठी जबान है अल्हम्दुलिल्लाह जी जी बिल्कुल कुछ कोशिश करेगा सीखने का तो आप सीख जाओगे जल्दी इंशाल्लाह इंशाल्लाह जी उस्ताद फनकार सां भी ॻाल्हाईंदा जी जी बिल्कुल यानी मदद हक मौजूद मौलाना मदद साईं सदा मौजूद साईं कहिड़ो हाल आहे ख़ुशि आहियो साईं तव्हांजो तमामु ज़बरदस्त अंदाज़ तमामु बहितरीनु अंदाज़ तव्हांजो जेको सूफ़ी गानो ॿुधायो तमामु बहितरीनु जेकी असां महसूस कंदा आहियूं ब्रिटिश जे मैखाने ते वेठा हुजूं जेको आहे असां मर्च कचहरी में हुजूं ईअं सम्झ माना दिलि में ईअं महसूस थियो आहे तव्हां जेको सूफ़ी गानो ॿुधायो अवल हा सर बस इहो लतीफ़ मिलात खणी माना ॻाईंदा आहियूं साईं लतीफ़ सरकार जी भाई बेशक जीअं आउं छुटी ते ईंदो आहियां त हमेशह अवल वेंदो आहियां घर खां पोइ ड्यूटी ॾींदो आहियां साईं ब्रिटिश ते अच्छा साईं जी अदा थैंक यू सो मच तव्हां प्रोग्राम में शामिल थिया थैंक यू सो मच फॉर कॉलिंग सो माशाल्लाह असांजे व्यूअर्स जी फरमाइश आहे त तव्हां ॿियो बि को असांखे सुठो कलाम ॿुधायो सो तव्हां असांखे अच्छा तव्हांजी जेको आहे असांजे पाकिस्तान जी जेका मूवी आहे इहा केक मूवी केक फिल्म हा केक फिल्म जी जेको सॉन्ग आहे आहे में गाई है मो अच्छा आयल बारो जो सजण मूंखे यादि पियो वाह जी वाह वाह बिल्कुलु जी ॿुधायो असांजे व्यूअर्स खे ओके म्यूज़िक करड़ा डूंगर का घणी भी वाटन तेवारी ओ करड़ा डूंगर का घणी भी वाटन तेवारी आडा लक लतीफ जे उते बरसू जे बारी
ओ मंजिल जी मारी तू कादर साईं के मुझा सातिड़े सेड़न माई जा हिता के होते लंघा हिता के होते लंघा अल्लाह मियां बियाड़ा की वरंदा मुझा सातिड़े
लतीफ लालाऊं लाल लतीफ अल्लाह मुर्शद घोट लतीफ सुबह निहारम पैरा अल्लाह मियाँ सुबह निहारम पैरा है मुदाता तिड़ सैन निमानिया जा हिता के होते लगा हिता के होते लगा अल्लाह मियाँ पियाड़ा की वरदा मुदाता तिड़ सैन निमानिया जा हिता के होते लगा मुदाता तिड़ सैन निमानिया जा हिता के होते लगा। वाह जी वाह 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 ज़बरदस्त माशाल्लाह तमाम बेहतरीन इहो तव्हांजी जेका के फिल्म चई उन जो गानो हुयो इन जी छा लैंग्वेज हुई कहिड़े लैंग्वेज में गानो हुयो हिन में आया मुंहिंजा साथीड़े सेण निमाणी जा हितां के होत लंघिया ससी हा ऐं पुनुल जी पोयां वेही पियो पुनू जी पोयां उनखे पुन खे ससी खे छॾे विया निंड में हा हा पुनू खे आया ॾेर जा भाउ वठी विया हा ज़बरदस्त पोइ ज़बरदस्त माना ई ससी जी दां आहे अच्छा हा ससी जी दां आहे त मुंहिंजा साथीड़े सेण निमाणी जा हितां के होत लंघिया है ज़बरदस्त। अच्छा कुनैन आप मुझे ये बताइए कि गाना तो चलो सही है ठीक है थोड़ी सी लैंग्वेज टफ थी तो समझ नहीं आ रही लेकिन उसके बैक पर जो म्यूजिक चल रहा था वो कैसा लगा तुम्हें वो बहुत ही ट्रेडिशनल टाइप का मजा आ रहा था मजा आ रहा एंजॉय कर रही थी 2 मिनट के लिए तो और हाँ बिल्कुल उसके क्योंकि उसका म्यूजिक इतना ज़बरदस्त है तव्हां जी ये गाननि जी कंपोजिशन केरु कंदो आहे ॿियो उषा सोढो जोगी आहे अच्छा उहे हुते ई हूंदा आहिनि हा हुते हूंदा आहिनि कंपनी में पहिरियों थर कंपनी नाज़ कंपनी में कमु कंदा हाणे कंपनी सॼी बंदि थी वियो अच्छा 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 हाणे भई इहो माना हिन को माना ईअं ई पंहिंजा पंहिंजा स्टूडियो ठाहे वेठा आहिनि जी हा पंहिंजे जी हा हाँ, ईअं ज़बरदस्त। पहिरीं माना असीं माना इहो नाज़ कंपनी में रिकॉर्ड कई हुई थर में मुंहिंजा भाइयूं ॿ टे केतिरो वॉल्यूम नंबर आहिनि थर में बि अच्छा ठीक है जी तव्हां सभिनीनि सां ॻाल्हि ॿोल मुंहिंजी वरी थींदी पर फिलहाल व्यूअर्स प्रोग्राम में टाइम थी वियो आहे अच्छा अब एक काम करते हैं वैसे तो मैं कब से बोल भी रही हूँ हर चीज़ कर रही हूँ अब एक काम करो अब तुम ब्रेक लो हाँ कैसे लोगी ब्रेक क्योंकि होस्टिंग भी तुम होस्ट भी हो तो अब तुम ब्रेक लो उर्दू में लो सिंधी में नहीं बोल रही उर्दू में लो ठीक है ओके व्यूअर्स हम एक छोटा सा ब्रेक लेते हैं ब्रेक के बाद छोटे से ब्रेक के बाद फौरन आते हैं ओके जी वेलकम बैक व्यूअर्स प्रोग्राम में वीर तव्हांखे चऊं था भली कार ऐं प्रोग्राम असांजो जारी सारी आहे लाइफ स्टाइल सीज़न 2 प्रोग्राम में घुराया आहिनि तमामु सुठा महिमान ऐं अहिड़ो सिंगर जंहिंजा गाना असां ॿुधी करे मगन था थी वञूं माशाल्लाह तमामु सुठो उन्हनि जो अंदाज़ आहे कुनैन आप मुझे ये बताइए कि आप शेरो शायरी कर लेती हैं या सुनने का सिर्फ शौक़ है या क्या लिखने का कुछ शौक़ है ऐसा हाँ और अब मैं ना थोड़ा बहुत लिखने का भी मैं सोचती थी कि अब मैं लिखूंगी क्योंकि एक इंसान होता है सुनता है तो फिर उसको दिल करता है कि नहीं यार मुझे भी कुछ लिखना चाहिए तो इंशाल्लाह कोशिश करेंगे बाकी ये है कि मुझे बहुत पसंद किस टाइप की शेरो शायरी तुम्हें ज़्यादा पसंद है मतलब एक होती है बहुत ज़्यादा सैड वाली एक होती है ऐसे बिल्कुल सूफीज़म वाली और एक होती है बिल्कुल वो पता नहीं अजीब किस्म की बहुत सारी सूफी होती हैं और थोड़ी जो इस टाइप की होती है स्ट्रेट फॉरवर्ड सी इस टाइप की अच्छा। तो बस जो मेरी पर्सनैलिटी से सूट करती हूँ इस तरह की अच्छा अब मुझे ये बताओ कि तुम्हारे घर में कोई है ऐसा फैमिली मेंबर जो इस फील्ड में है नहीं कोई भी नहीं है फर्स्ट पर्सन हो तुम और तुम्हारी एक हाँ क्योंकि बहुत ही ज़्यादा इश्यूज हुए थे अच्छा। और अभी भी जैसे हैं लेकिन मैंने कहा चलो कोई नहीं अच्छा काम करेंगे थोड़ा थोड़ा क्योंकि आपकी लैंग्वेज भी वो है पश्तो लैंग्वेज उसमें तो बहुत लड़कियों का निकलना बहुत एक तो सिंधी लड़कियों का भी निकलना बहुत मुश्किल होता है लेकिन ये हम दो लैंग्वेजेस जो हैं इनमें बहुत मुश्किलात पेश आती है तो फिर वो कैसे तुम कवर करती हो सबसे ज़्यादा प्रॉब्लम किस तरफ से अम्मी अब्बू लोगों की तरफ से बहन भाइयों की तरफ से या जो हमारे खानदान वाले होते हैं उनकी तरफ से वही रिलेटिव्स ही होते हैं रिलेटिव फैमिली की तरफ अपनी जो है उससे सपोर्ट है हाँ अम्मी सपोर्ट करती हैं
अब्बू भी कहते हैं कि चलो ठीक है, थोड़ा बहुत तुम कर रही हो, तुम्हारा शौक है, तो कोई मसला नहीं है, करो आप। नहीं। अच्छा, तो तुम किससे इंस्पायर हुई? क्योंकि हर इंसान जब बचपन में होता है, छोटा होता है, तो वो स्कूल्स में होते हैं, सोचते हैं मैं बड़ी होकर टीचर बनूंगी, मैं बड़ी होकर डॉक्टर बनूंगी, मैं बड़ी होकर ये बनूंगी। तो तुमने बचपन से ही सोचा था कि मैं बड़ी होकर एक्ट्रेस बनूंगी, या फिर ये सडन सा तुम्हारा प्लान बना? नहीं, ये समझे अचानक वाला ही था। अच्छा। क्योंकि जब स्कूल में होते थे तो कोई ना कोई एक्ट हो जाती थी, एक्ट हो गया, और कोई जैसे कि कोई भी इवेंट हो रहा है तो उसमें परफॉर्म कर लिया, कोई एक्ट कर लिया, तो तब मुझे बहुत ज़्यादा ना वो जो बहुत ज़्यादा फेम मिला इस चीज़ में कि यार तुम्हें एक्टिंग करनी चाहिए। अच्छा, तो मुझे भी, मैंने भी सोचा, हाँ, मैंने कहा हाँ यार मुझे करनी चाहिए। तो फिर ऐसे ही बस डस मैच बनाते थे। अब तो टिकटॉक चल रहा है, तो टिकटॉक बनाते बनाते फिर शुक्र है। बनाती हो तुम? हाँ बनाती हूँ। कितने फॉलोअर्स हैं? अप्रोक्सीमेटली 3 लाख। 3 लाख हो गए ना? चलो ये भी बहुत है। टिकटॉक पे कितना टाइम हो गया यूज करते हुए? मैंने 1 साल पहले शुरू की थी, फिर अपना अकाउंट प्राइवेट कर दिया था। फिर अभी दोबारा ही मैंने अपना अकाउंट ना दोबारा से ना पब्लिक कर दिया। तो शुक्र है कि मतलब जो वायरल हो जाती है। चलो तहां टिकटॉक ठाहींदा आहियो? असां पर फकीर बना यूट्यूब में सयो आहे सही चैनल ठाहिण खपे तव्हांखे बि ख़बर अथव तव्हांजो जेको अंदाज़ आहे न, ऐं तव्हांजो जेको इहो वेस आहे, इनखे माण्हू वधीक ॾिसंदा, छो जो पब्लिक खे न न्यू शइ खपे, डिफरेंट शइ खपे। स्टिल माण्हू बीठा आहिनि, हिकु जहिड़ो गेटअप त सॼी दुनिया ॾिसे थी, हाणे हुते तव्हां काई डिफरेंट शइ विझंदव न, उनखे वधीक ॾिसंदा। आयो पर फेसबुक में अकल तायो को खबर कोने के लाइक कंदा आयो बस। चलो जी यो ठीक है। सब में हलाइंदा आयो, फेसबुक यो टिकटॉक में तो थाके खबर कोने छा आहे। सूफी आदमी है ना, सूफी आदमी टिकटॉक ते निकरी हो त पो समझो त डिस्को थींदो थोड़े खबर कोने पर यो मना आहे सही है, फेसबुक ते आहे कुछ न कुछ। हां सुनो सही है, फेसबुक सही है। अच्छा तव्हां इहो ॿुधायो कॾहिं हिंगलाज विया आहियो तव्हां? जी हां, हिंगलाज 6-7 चक्कर वियो, हिंगलाज वियो आहियां, गंगा ते वियो आहियां। अच्छा, जी हां। को हिंगलाज जो या गंगलाज जो को आलाप ॿुधायो? हिंगलाज जो पहिरियों लॻायो न, हू त लिया हिंगलाज जे भरे कीन वरन। हा बिल्कुलु बिल्कुलु। हिंगलाज जो वाह शाह अब्दुल लतीफ भिटाई जे पंध विया जोगिन सां गॾु हिंगलाज। तॾहिं ये माना ये रामकली में मुंहिंजी भाई ॿुधाई, पर हिंगलाज जी ॿुधाई भाई। हा बिल्कुलु ॿुधाई चुकिया आहिनि सही में ॿुधाई। जी हां बिल्कुलु बिल्कुलु तव्हां ॿुधायो। अच्छा ज़ुहैब तव्हां मूंखे इहो ॿुधायो जी त तव्हां चयो त तव्हांजे जेके स्टूडेंट्स आहिनि हींअर उहे प्रॉपर वर्क पिया कनि, जी हिते कराची में नापा आहे इंस्टीट्यूट, उहो ई तव्हांजो वरी हुते हैदराबाद में आहे, ऐं तव्हांजी कोशिशि रहंदी आहे त तव्हां ज़्यादातर जेको आहे हैदराबाद जो टैलेंट खणो पाण वटि। ऐं हिकिड़ो तव्हां मूंखे इहो बि ॿुधायो त कोई हिकिड़ो स्टूडेंट तव्हां अहिड़ो खयो आहे जेको हींअर वॾे मेगा प्रोजेक्ट्स में हिते कमु करे पियो। 2 स्टूडेंट्स जेके ॻोठनि मां तव्हां खया आहिनि। ॻोठनि में हिकिड़ो आहे हुसड़ी सां, ऐं हिकिड़ो हैदराबाद सां, ॻोठ सां आहे हैदराबाद सां, ऐं ऑफिसर लेवल जो माण्हू आहे माशाल्लाह, ऐं शबीर मुराद नालो आहे हुनजो, ऐं माशाल्लाह मेगा प्रोजेक्ट्स ते कमु करे पियो। मेरे पास तुम हो, अलिफ, मेगा प्रोजेक्ट तव्हां सम्झो था, मेगा प्रोजेक्ट चैनल ज़बरदस्त कमु करे पियो माशाल्लाह। कश्ट ड्रामा में सॼी सीरियल में इहो बि ॿुधायो त मतिलबु जीअं फोटोग्राफर्स हूंदा आहिनि या डायरेक्टर्स हूंदा आहिनि या जेके इहे कैमरामैन्स हूंदा आहिनि, तव्हां उहो बि सेखारींदा आहियो? बिल्कुलु, डीओपी असांजो पंहिंजो आहे अकेडमी जो, पाण कैमरामैनिंग ते ट्रेन कंदो, ऐं जर्नलिज्म ॾिसंदो ऐं एक्टिंग ॾिसंदो। ठीकु आहे। ऐं बाक़ी हर शोबे जा पंहिंजा माण्हू आहिनि, एडिटर्स बि आहिनि, वर्कर्स आहिनि। बिल्कुलु ठीकु आहे जी। सो तव्हांजो माशाल्लाह इहो कमु तमामु बहितरीनु आहे। हींअर चाहींदासीं त तव्हां असांखे ख़ूबसूरत ॿियो बि कलाम ॿुधायो ताकी महफ़िल में अञा 4 चंड लॻी वञनि, को ख़ूबसूरत सो शाह अब्दुल लतीफ भिटाई जी सुरससी ॿुधायो त भाई लतीफ। ठीकु आहे जी, बिस्मिल्लाह कयो। ओके जी, म्यूज़िक। वडा वण वणकार जा यज्ञ नाग सुजनीला, ओ वडा वण वणकार जा यज्ञ नाग सुजनीला, उते अब्दुल लतीफ चे कया है किड़ी नहीला, वो जिते कुड़मना कबीला उतरा बरस जरानी, हंद विछाणा तोला विछाया प्योवर मोना बने, बाहे दिया बम्बो
दोरी पुनल के चारे उठते दोरी पुनल के चारे उठते मुझो पुनल राजो रे आयल माँ मुझे दिल्ली जो दो बटो का बनी जी जी चल माँ मुझे दिल्ली जो दो बटो का बनी आए मोताए दिल काई होत ना मचड़ा बरना लोक सुतोला मिंटू करे मुयते मचड़ा बरना सर तू शाह लतीफ चला बेटी जो घोट लतीफ जय मुझे यकीन नयो जागो आयल माँ मुझे दिल्ली जो दो बटो का बनी मुझे जी चल माँ मुझे दिल्ली जो दो बटो का बनी आए मोताहे दिल काई हो तना आयल माँ मुझे दिल्ली जो दो हटो पावन जबरदस्त माशाल्लाह तमाम बेहतरीन ऐं तमाम खूबसूरत अंदाज़। अच्छा तहां रियाज़ कंदा आहियो हर रोज़ कंदा आहियो टाइम छा हूंदो आहे रियाज़ करण जो? मतलब 4 बजे खां उथंदा 4 बजे हीअं तो 5 थी वञे पहिरियों 4 बजे हींअर 5 बजे अच्छा अच्छा उथंदा आहियूं अज़ान खां अॻु में बाजा ॿिया घर पिया आहिनि माना वॼाईंदा आहियूं भाल तंबूरा ॿिया। हाँ 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 अच्छा इहे जेको तव्हांजे हथ में आहे तंबूरा जी जी ऐं हे इन्हनि जा बि अलॻि अलॻि अंदाज़ आहिनि? हाँ हीअ आहे यकतार यकतारो अच्छा हिकिड़ी तार में वरी 2 तार में लॻाए छॾियूं हाँ अच्छा त इन यकतारे सां ई तव्हां ॻाईंदा आहियो न ॻाईंदो तव्हां? यकतार ते ॻायां तंबूरे ते ॻायां थो साथ जेको तारा छपड़ी आहे इन्हनि जी हा चपड़ी इन्हनि जी बि पंहिंजी पंहिंजी लैंग्वेज हूंदी आहे। आहे सभिनि जी पंहिंजी पंहिंजी ठीकु आहे ऐं तव्हां मतिलबु चवंदा आहिनि जेके सिंगर्स हूंदा आहिनि उन्हनि खे खाइण जी पीअण जी पाबंदी हूंदी आहे शयुनि जी त तव्हां पाबंदी कंदा आहियो या बसि जेको आहे खाधो? बसि थधो पाणी कोन था पियूं अच्छा ऐं चांवर कुझु घटि खाईंदा आहियूं कुछ घट खाईंदा माना खाईंदा खाईंदा चांवर आहियूं शौक़ीन पर माना चांवर माना थोड़ा घटि खाइणा पवंदा। हाँ अच्छा तुम बताओ खुनैन तुम्हारी माशाल्लाह इतनी स्मार्ट इतनी प्यारी हो और बहुत ही स्लिम सी हो तो क्या डाइट वगैरह करती हो या नेचुरल ऐसी हो? नहीं वो कहते हैं ना खानदानी हाँ वो वाला हिसाब खानदानी तो मतलब खाती सब कुछ हो लगता नहीं है हाँ ऐसा ही कुछ है। डाइट नहीं करती हो? हाँ मैं बचपन से ही ऐसी हूँ। अच्छा। मैं बचपन में तो और ज़्यादा कमज़ोर सी थी ना। हाँ। तो टीचर्स भी बोलती थी कुछ खाया पिया करो। हाँ, हाँ। और एक बार तो ऐसा हुआ था कि हम ना बायोलॉजी पढ़ रहे थे। हाँ। तो मिस ने ना फ्रॉग होता है ना फ्रॉग के ना ऑपरेशन के बारे में बताया। मैं तो सुन के बेहोश हो गई। अच्छा। तो टीचर ने कहा भाई तुम तो ग्लूकोज साथ रखा करो उसको पिया करो तुम अपनी हालत देखो। तब अब मैं थोड़ी ऐसी हूँ मुझे लगता है कि अब मैं थोड़ी भरी भरी हो गई हूँ लेकिन भरी हो गई क्योंकि
हाँ एक ना मतलब आप और वैसे भी जैसे बिजी रूटीन होती है बहुत ज़्यादा, जैसे सुबह उठते उठते देरी हो जाती है। तो फिर नाश्ता लेट होता है, फिर नाश्ता लेट होता है तो फिर खाने की तो टाइमिंग भूल ही जाओ। फिर रात का डिनर ही हो रहा होता है क्योंकि एकेडमी जाती हूँ, उसके बाद आती हूँ तो फिर समझे लंच तो रह ही जाता है। मेरा खुद भी ध्यान नहीं है बिल्कुल भी अपने खाने पीने पर। अच्छा जी, चले आपकी बात को कंटिन्यू करेंगे प्रोग्राम में। व्यूअर्स टाइम थी व्यू एक शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो तो मोटा द ब्रेक खां पोइ ॾिसंदा रहो लाइफस्टाइल सीज़न 2। प्रोग्राम में एक बार ॿीहर तव्हांखे चऊं था भली कार ख़ुशामदीद। ऐं जेको असां महिमान असां सां गॾु मौजूदु आहिनि उन्हनि सां कचहरी हले पई असांजी। सो ज़ुहैब सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया। ज़ुहैब कैसा लगा आज, कीअं लॻो तव्हांखे अॼु को प्रोग्राम? माशाल्लाह माशाल्लाह। ऐं ईअं चवि सघंदो सिंध टीवी जो बेस्ट प्रोग्राम, ज़बरदस्त प्रोग्राम। ऐं मुबारकूं हुजनि डायरेक्टर साहब खे, तव्हांखे ऐं वॾी महिरबानी तव्हांजी असां ग़रीबनि खे बि घुरायो आहे। त बाक़ी इंशाल्लाह सुठो प्रोग्राम आहे। अलाह साईं तव्हां सभिनी खे, डायरेक्टर साहब खे, सिंध टीवी जे मालिकान खे, सभु खे अलाह साईं ख़ुशि रखे। अल्लाह पाक तव्हांखे बि कामयाब करे। अच्छा तव्हां त मूंखे पहिरियां इहो ॿुधायो त तव्हांजे फैमिली मां बि कोई अहिड़ो मेंबर हुयो जेको शोबिस फील्ड में हुयो या तव्हां ई इकलौता आहियो? न बेसिकली गुलकार बि आहिनि। अच्छा। अताउल्ला खान ईसा खैलवी कज़न आहे, सॻो कज़न आहे मुंहिंजो। अच्छा अच्छा अच्छा। ऐं एक्टर्स में आहिनि जुनैद खान नियाज़ी, वॾो एक्टर आहे कराची में, तव्हां ॾिसंदो न कश्फ ड्रामे जो हीरो हुयो। हम टीवी ते हले पियो। ॿियो बि आहिनि कमु करनि पिया। त तव्हां बि बचपन खां ई सोचे रखियो हुयो त वॾो थी करे मूंखे इहो ई करिणो आहे? न बचपन खां मूंखे शौक़ु कोन हुयो। बाक़ी मां होटलिंग जी फील्ड में हुयो हैदराबाद। हिकिड़े ड्रामे जी शूटिंग थी 2006 में। अच्छा अच्छा अच्छा। त पोइ मूंखे शौक़ु थी वियो, सम्झो था। उहो तव्हां ॾिठो सभु सॼो एनवायरनमेंट ॾिठो। एक्टर सां सेल्फी वेल्फी वठी, नओं मोबाइल हुयो। बाक़ी दोस्तनि सां कचहरी थी वई, दोस्तनि चयो त बाबा हिन सां फोटो वोटो कीअं कढायूं, एक्टर्स आहिनि त एक्टर्स जा एटीट्यूड बेसिकली ॾिठा त पोइ मां यार हमें भी कुछ करना चाहिए यार, हाउ दिस इज एटीट्यूड। पोइ माशाल्लाह कमु कयो, कास्टिंग डायरेक्टर थियो, वॾी प्रोडक्शन में ARY जी प्रोडक्शन, नेक्स्ट लेवल एंटरटेनमेंट में समीना मायूं सईद जी। बाक़ी अल्लाह बाकी हाणे तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, बाकी डायरेक्टर साहब पाण ॿुधाईंदो तव्हांखे। बिल्कुल जी बिल्कुल। अच्छा कुनैन मुझे आप ये बताइए कि आप जो है जिस तरीके से आप बता रही हैं कि आपको मज़ा आ रहा है इस फील्ड में काम करने में, सबसे ज़्यादा आपको डिफ़िकल्टी किस चीज़ में लगती है इस फील्ड के लोगों में से? फैमिली में तो चलो वो करते ही हैं कि भाई ये नहीं करो, वो नहीं करो, ये नहीं करो, कभी आपको इस फील्ड से रिलेटेड कोई मुश्किलात पेश आई? नहीं अभी तक तो नहीं, अभी तक नहीं आई, सारी चीज़ें परफेक्ट जा रही हैं। अच्छा जा रहा है, बस कोशिश में लगे हुए हैं, मेहनत कर रहे हैं। हाँ मेहनत तो ज़रूरी है। तो बस। अच्छा तुम किससे ज़्यादा इंस्पायर हो? हमारी जो फीमेल एक्ट्रेसेस हैं पाकिस्तान की हो गई या कहीं की भी, किससे ज़्यादा इंस्पायर हो जो तुम कहते कि नहीं यार इसकी एक्टिंग बहुत अच्छी है? मुझे जो है ना वो दिल लगी ड्रामा जो है ना, उसके अंदर महविश हयात की एक्टिंग मुझे बहुत अच्छी लगती है। अच्छा अच्छा। तो वो ड्रामा मुझे पूरा ही बहुत अच्छा लगता है, उसकी जो ड्रेसिंग है और एक एक चीज़। तो मैं बोलती हूँ कि नहीं इस तरह का ड्रामा हो, पूरा दुपट्टे अट्टे वाला अच्छा सा इस टाइप का, तो वो मुझे बहुत अच्छा लगता है। वो लाल शहबाज कलंदर पर जिस तरह उसको शूट करा, तो वो भी मुझे बहुत अच्छा लगता। तो मेरा दिल करता है इस टाइप का कोई हो, मज़ार टाइप, सूफी टाइप ड्रामास। कैरेक्टर तुम्हें किस तरीके के पसंद है? सैड वाले, रोमांटिक वाले, या वो जो तुमने अभी बोला नेगेटिव, वो तुम्हें पसंद है? मैंने पछतावा जब किया तो मैंने उसके अंदर ना पॉजिटिव जो कैरेक्टर्स थे तो उसमें ना मैं बिल्कुल डाउन हो जाती थी। जब मैं घर जाती थी ना तो मैं बिल्कुल ऐसे हो जाती थी, हाँ एक कैरेक्टर की डिमांड होती है ना, आप ऐसा सुन हो जाते हो बिल्कुल, हाँ अच्छा नहीं इस टाइप की। और जब मैं नेगेटिव कही थी तो मैंने कहा एनर्जेटिक, तो जब मैं नेगेटिव करती थी तो मैं नेगेटिव में तो घर पे ऐसे जाते थे बिल्कुल, हाँ घर पे भी नेगेटिव बनी हुई होती थी तो फिर होता था हाँ आओ सामने। तो नेगेटिव जब करते थे तो एनर्जी अलग होती थी घर पे जाने के बाद भी और शूट पे भी। तो मुझे नेगेटिव करने में ज़्यादा मज़ा है। उसमें बस जो हमारे वो होते हैं जो सीरियस कैरेक्टर्स होते हैं उसमें बिल्कुल बन-ठन के रहना पड़ता है और ये वो इस तरीके से बिल्कुल। और नेगेटिव एक होता है चैलेंजिंग भी होता है आपके लिए, क्योंकि उसमें आपको पता नहीं किन किन लोगों से लड़ाइयाँ करनी पड़ती हैं, साजिशें रचनी पड़ती हैं, पता नहीं क्या क्या करना पड़ता है। और जो ईजी कैरेक्टर्स होते हैं जैसे हमारे सैड इमोशनल कैरेक्टर्स हो गए, वो तो चलो हम देख लेते हैं, जो रोना है ठीक है, सीरियस खड़े होना है ठीक है, उसको जो साजिश कर रहा है जो कर रहा है वो उसके एक्सप्रेशंस ये लाना वो लाना, इसमें थोड़ा मुश्किल भी है और मज़ा भी आता है। सही। और आप जो अपनी पर्सनैलिटी से हट के कैरेक्टर करते हैं ना, जैसे मुझे लगता है कि मैं ऐसे ही थोड़ा
बिल्कुल सोबर टाइप ऐसा रहती हूँ, लेकिन जब मैंने नेगेटिव वाला किया ना, मुझे मज़ा आ गया। मैंने कहा नहीं अब तो यही करना है, नेगेटिव करना है तुम्हें। अच्छा, तो आप जैसे ये आपकी स्टूडेंट है, तो आप बताइए कि नेगेटिव अगर हम इसको दें तो वो उस पर सूट करता है या इस पर वो वाले सूट करते हैं, वो जो बेचारियाँ होती हैं सास के जुल्मों में, नंदों के जुल्मों में, वो उस पर सूट करता है या नेगेटिव सूट करता है? उर्दू में बताऊँ? सिंधी में ॿुधायो, माना छो की तव्हां अची करे त ईअं थी थी वञा। पछतावा सीरीज में 2 चक्कर ही सॉफ्ट करेक्टर कयो, सॉफ्ट करेक्टर मां चयो त हाणे चेंज थी वञे थोरो, नेगेटिव करेक्टर ऐं हिनखे ॾिनो। माशाल्लाह स्क्रीन ब्यूटी बेस्ट, एक्टिंग बेस्ट, ऐं फीडबैक कराची सां मिलियो असां मुंहिंजी डायरेक्शन ते, हिन जी एक्टिंग ते, शबीर मुराद जी एक्टिंग ते, त इवन समीना हुमायूं सही वॾा वॾा एक्टर जिन खे मां ड्रामा ॾेखारिया व्हाट्सएप ते, माशाल्लाह उन्होंने कहा बाबा एक तो डायरेक्शन बहुत अच्छी थी, दूसरी चीज ये कि जो लड़की ने जो काम किया वो अपने कैरेक्टर को निभाया। जी जबरदस्त जबरदस्त। अच्छा, असां जो है प्रोग्राम में जेके भी मेहमान ईंदा आहिनि, तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे, तो ख़ूबसूरत हू सॼे प्रोग्राम में ॻाल्हाईंदा आहिनि, त वेंदे वेंदे वरी उन्हनि जो ख़ूबसूरत अंदाज़ में उन्हनि खां हिकिड़ो ख़ूबसूरत मैसेज बि असां वठंदा आहियूं। शुरूआत कंदासीं असां तव्हां खां, को ख़ूबसूरत मैसेज असांजे व्यूअर्स खे ॾियो, पोइ तव्हांजो गानो ॿुधंदासीं। छा पैगाम असांजे व्यूअर्स खे तव्हां ॾियणु चाहींदा? पैगाम माना असां फ़क़ीरनि जो आहे तो मोहब्बत जो ही पैगाम है, हर माण्हू सां प्रेम रखो, मोहब्बत रखो, कूड़ ना ॻाल्हायो। असांजे सूफ़ियनि जो माना इहो ई आहे, जॾहिं मुर्शिद या गुरु खां माना शिष्या जेको जेॾी महिल ज़िक्र फ़िक्र वठंदो आहे न, तेॾी महिल उहो ॿुधाईंदा आहिनि त बाबा हीउ गेड़ू पाराइण खां पोइ हीउ जेको पाए थो न, हीउ गेड़ू चवंदा आहिनि हिनखे, पोइ इहो अंदरि जो ज़िक्र हूंदो आहे। माना हिकिड़ो ओंग सोंग या साह हले पियो, इन जो ज़िक्र ॾींदा आहिनि, इन अंदरि जी सॼी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। ठीकु आहे, त उहो ई माना फ़कीर साईं जो हिकिड़ो कबीर जो आहे हिकिड़ो सलोक आहे, जैसे तिलू में तेल है चकमक में आग, तेरा साहिब तुझ में बसे तू जाग सके तो जाग। क्या बात है जी, क्या बात है, जबरदस्त, तमाम बेहतरीन। वनी छोवणकार इतना गोली हो, हाँ कुनैन लिखो कि लतीफ चे बारो चो बेपाल, थी सती बद संदरो तू प्रित पनु से पार, ना है नैण न्यार तो मज तेरो दोस्त है। छा गाला जी, जबरदस्त। कुनैन आप क्या मैसेज देना चाहेंगे व्यूअर्स को? क्योंकि आपने अपने शो में इनवाइट किया और इतनी प्यारी होस्ट और इतना अच्छा आपका इखलाक, हमें बहुत खुशी हुई और मुझे तो बहुत ज़्यादा खुशी हुई। बाकी मैसेज तो यही है कि अपनों की कदर करें और प्यार मोहब्बत के साथ रहें, खुश रहें और बस मिलजुल कर रहें। वो कहते हैं ना कि नियत साफ मंजिल आसान, तो कुछ भी पाना चाहते हैं ना तो बस साफ नियत से आगे बढ़ते रहें। वाह जी वाह, ज़बरदस्त। तव्हां छा ज़ुहैब मैसेज ॾियणु चाहींदो व्यूअर्स के? मैसेज मुंहिंजो इहो ई आहे त सिंध में जेका रहंदा आहिनि, चाहे वो कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि, पश्तो आहिनि, उर्दू आहिनि, मैसेज सिंधी चैनल जे हवाले सां न मां पंहिंजे दिलि सां मैसेज ॾियां पियो त सिंधी सिखो, सिंधी ॻाल्हायो, सिंधी मिठी ॿोली आहे, सिंधी शान आहे, सिंधी अजरक शान आहे, सिंधी असांजी सिंध धरती असांजी शान आहे। वाह वाह, ज़बरदस्त, थैंक यू सो मच। तव्हां असांजी लैंग्वेज खे एॾो सुठे तरीके सां बयानु कयो, वॾी महिरबानी अव्हां जी। और मूंखे बि इलाही सुठो लॻो, मुझे बहुत अच्छा लगा आप लोगों से मिल के माशाल्लाह। इंशाल्लाह फिर ज़िंदगी रही तो दोबारा आपको प्रोग्राम में बुलाएंगे। थैंक यू सो मच, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां बि प्रोग्राम में आया। व्यूअर्स इंशाल्लाह नेक्स्ट वीक वरी मिलंदासीं कंहिं नए महिमाननि सां गॾु, नए अंदाज़ सां गॾु। तेसि ताईं पंहिंजो ऐं पंहिंजे घर वारनि जो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। आख़िरी सॉन्ग्स अव्हां सभिनीनि जे नाम। जोगीड़न जी जुआ में जोगीड़न जी जुआ में सुपिल सचो सूंग, अला देसिन खे लाल लगल हालूंग, अला या देसिन खे लाल लगल हालूंग। ओ जवानो आए जुं रमलाल डिठा मुरू भरू, जोगिया मैं सामिया सामिया मैं जोगी, वो जोगिया मैं सामिया सामिया मैं सामी। लाल लते में कुयार पवाए, लाल लते में कुयार पवा, आने किया या जामी। ओ
आखो सोई आमा परवाह नहीं बदनामी वो जोई आखो सोई आमा जोई आखो सोई आमा परवाह नहीं बदनामी लाल लटे में कुयार पवाए लाल लटे में कुयार पवाए आन किया जामी ओ सामिया मैं सामिया जोगिया मैं सामी वो सामिया मैं सामिया जोगिया मैं सामी लाल लटे में कुयार पवाए लाल लटे में कुयार पवाए आन किया जामी ओ सामिया मैं सामिया जोगिया मैं सामी ओ सामी हाँ मैं सामी सारी भल भली है मैं विच हजार खामी ओ दुनिया सारी भल भली है ओ दुनिया सारी भल भली है मैं विच हजार खामी लाल लटे में कुयार पवाए लाल लटे में कुयार पवाए आने किया जामी ओ सामिया मैं सामिया जोगिया मैं सामी वो सामिया मैं सामिया जोगिया लाल लटे में कुयार पवाए लाल लटे में कुयार पवाए आन किया जामी ओ सामिया मैं सामिया जोगिया मैं सामी ओ सामी हाँ मैं सामी फकीर